अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडियो न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्हड़ ख़बर शामिल कयूं था। यासीन परियाड़ जी 6 महीना गुज़री वञण बावजूद जवाबदार गिरफ़्तार न थिया। काज़ी मदमी कारे जे इल्ज़ामी 2 मासूम भेनरूं 13 वरियनि जी नारी साइमा 8 साला माहिरा चांडियो जो बेदर्जे सां क़त्ल जो केस ॻोठ सुल्तान चांडियो जे चङी मुड़ुस शबीर चांडियो समेत 6 ॼणनि ते पबजो थाणे ते दाख़िल आहे। पर अफ़सोस 2 महीना 15 ॾींहं गुज़री विया। पबजो पुलिस हिकु जवाबदार जिनसार गिरफ़्तार करे चुप करे वेही रही। पुलिस मुख्य जवाबदार गिरफ़्तार करण में मुसलसल नाकाम। जवाबदार उमर वलद मीर खान चांडियो, मिट्टू उर्फ मिठल मोहम्मद यूसुफ चांडियो, गुलबहार वलद शहमीर चांडियो, गुलाम शबीर वलद झंडो खान चांडियो, दिल्ली जान वलद वारिस चांडियो। बेतरफ़ मज़लूम फिरियादी मोहम्मद लाइक चांडियो ॿुधाए त मुंहिंजूं न्याणियूं कूड़ा इल्ज़ाम हणी क़त्ल कयूं वयूं। अफ़सोस 2 महीना 15 ॾींहं गुज़री विया आहिनि। SSP यकीन ॾियारियो त न्याणियुनि जा क़ातिल जल्द गिरफ़्तार थींदा। पर अफ़सोस हिन महिल ताईं मुंहिंजे न्याणियुनि जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं मुसलसल मूंखे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिकु नालो आहे चांडियो, मुंहिंजूं 2 न्याणियूं क़त्ल थियूं। 6 महीना थी विया आहिनि उन्हनि खे। साइमा आहे ऐं माहिरा। हिकिड़ी जी उमिरि आहे 13 साल, ॿी जी उमिरि आहे 8 साल ऐं जवाबदार हिकिड़ो गिरफ़्तार आहे। बाक़ी ॿिया जवाबदार सभु रूपोश आहिनि। मूंखे उहो धमकियूं मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूंखे मोहम्मद लुकमान खे गुलाम शबीर चांडियो उहो जेको आहे धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं जेके बि जवाबदार आहिनि सभु गुलाम शबीर चांडियो वेठा आहिनि। ऐं अॼु मां थोरो ॿुधो आहे त पबजे थाणे ते उन्हनि जो माण्हू हिकिड़ो वठी आयो आहे, सूबेदार साहिबु। सो मां ओॾे पियो थो वञा हाणे जांच कनि। सो इन लाइ आया आहियूं ऐं जेको आहे SP साहिब खे बि असां अर्ज़ु कयो। SP साहिब बि चयो त जेको आहे मुंहिंजूं न्याणियूं तुंहिंजूं न्याणियूं न आहिनि ऐं मां तुंहिंजे लाइ सभु कुझु कंदुसि। सो उन लाइ यको असीं वेही रहियासीं माठि करे। कुझु कोन थियो आहे। 6 महीना गुज़री विया आहिनि। हाणे उन खां पोइ 2-3 ॾींहं आहिनि गुलाम कादर चांडियो आयो आहे असां वटि। गुलाम कादर चांडियो तुंहिंजी कहिड़ी मदद कई? उन सां मदद कान कई। उहो आयो चई त जेको आहे मां दुआ घुरण आयो आहियां ऐं तव्हांजो फ़ैसिलो कंदुसि मां। हा, उन फ़ैसिले लाइ आयो। पोइ असां को पुछी पोइ वियो हलियो वापसि थी। हाणे जेको जवाबदार गिरफ़्तार करे आया आहिनि थाणे ते, तूं उन लाइ वञी निशानदेही करणी आहे? जी हा, मां निशानदानी करणु पियो वञा। उनजे लाइ जवाबदार वठी आया आहिनि। उनजे लाइ मां वञा पियो थो हींअर। ॿाहूं ॿधी अर्ज़ु थो कयां पंहिंजो IG सिंध खे, वज़ीर आला खे, SB साहिब खे, जेके बि जवाबदार आहिनि मुंहिंजा सभु पंहिंजो गिरफ़्तार कनि। दिल्ली जान चांडियो, गुलाम शबीर चांडियो ऐं साईं पंहिंजो गुलबहार चांडियो ऐं मिठू उमर, इहे सभु गिरफ़्तार थियनि। इहे सभु ॿार आहिनि मुंहिंजा। A4 जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडियो न्यूज़।